सिंध हुकूमत जी तर्जुमान सुमेत अफ़ज़ाल सैयद जो यौम पाकिस्तान जे ॾींहं ते पैगाम जारी थियो आहे। संदसि चवण आहे त ॼोको ॾींहुं असांखे क़ौमी तारीख़ जे अज़ीम अज़्म वाज़े नज़रिये जी यादि ॾियारे थो। पाकिस्तान बेशुमार क़ुर्बानियुनि ऐं लामहदूद जिदोजहद जो हासिल आहे, जंहिंजो क़द्र असां सभिनी ते लाज़मी आहे। क़ौमी इत्तेहाद ऐं इत्तफ़ाक़ राइ पाकिस्तान जे रोशन मुस्तक़बिल जी ज़मानत आहे। क़ौमी तरक्की ऐं ख़ुशहालीअ लाइ क़ौमी मुफ़ाद खे हमेशह तरजीह ॾिनी वञे। सिंध हुकूमत जी तर्जुमान जो इहो चवणु आहे, सिंध हुकूमत तमाम जी भलाई ऐं मुल्क जी तरक्कीअ लाइ मुसलसल कोशिशूं करे रही आहे। पाकिस्तान खे तरक्की ऐं ख़ुशहाली जे रस्ते ते रखण लाइ असां सभिनी खे पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरियूं करणियूं पवंदियूं। सिंध हुकूमत जी तर्जुमान सुमेत अफ़ज़ाल सैयद जो यौम पाकिस्तान जे ॾींहं ते पैगाम जारी थियो आहे। संदसि चवणु आहे त ॼोको ॾींहुं असांखे क़ौमी तारीख़ जे अज़ीम अज़्म ऐं वाज़े नज़रिये जी यादि ॾियारे थो। पाकिस्तान बेशुमार क़ुर्बानियुनि ऐं लामहदूद जिदोजहद जो हासिल आहे, जंहिंजो क़द्र असां सभिनी ते लाज़मी आहे। क़ौमी इत्तेहाद ऐं इत्तफ़ाक़ राइ पाकिस्तान जे रोशन मुस्तक़बिल जी ज़मानत आहिनि। क़ौमी तरक्की ऐं ख़ुशहाली लाइ क़ौमी मुफ़ाद खे हमेशह तरजीह ॾिनी वञे। सिंध हुकूमत जी तर्जुमान जो चवणु आहे त सिंध हुकूमत अवाम जी भलाई मुल्क जी तरक्की लाइ मुसलसल कोशिशूं करे रही आहे। पाकिस्तान खे तरक्की ऐं ख़ुशहाली जे रस्ते ते रखण लाइ असां सभिनी खे पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरियूं करणियूं पवंदियूं। सुमेत अफ़ज़ाल सैयद जो चवणु आहे।